खां 2 साल पहिरियां मां तक़रीबन नसरुल्लाह गडानी साहब खे जेॾी महिल शहीद कयो वियो त कराची प्रेस क्लब ते मां हिकिड़ी आयरन लेडी सां मिलियोसि। उनजे हथ में हिकिड़ो बैनर हुयो जंहिं ते लिखियलु हुयो त प्रिया कुमारी खे आज़ादु कयो। ठीक ॿिनि सालनि खां बाद में मां उन आयरन लेडी खे हिन वक़्तु बि जिदोजहद कंदे थो ॾिसां, जंहिंजो पंहिंजो बच्चो त शहीद थियल आहे, पर हुन हिन क़ौम जे बच्चनि खे पंहिंजो बच्चो सम्झियो। माना मां खराश थो ॾियां प्रिया कुमारी खे। माना हे तव्हां ॾिसो त जेके ॿार हिते मां ॾिसां थो त एतिरा अॻुवा थियल आहिनि। अॼु ताईं असांखे त इहा ई ख़बर हुई त शायदि प्रिया कुमारी सिर्फ़ु हिकिड़ी न्याणी असांजी अॻुवा थियल आहे, या त उजाला सोलंकी अॻुवा थियल आहे। पर जेॾी महिल मां हिते आयो आहियां त तक़रीबन कोई 20 खां मथे माना असांजा मासूम ॿार घुमनि। ऐं माना सिंध गवर्नमेंट खे कोई माना जंहिंखे चइजनि त जुआ न आहे रंगी, शायदि हिननि खां विसरी वियो आहे त हे साॻियो स्टेट ऑफ हार्मोज़ आहे जंहिंखे असां पाकिस्तान स्टेट ऑफ हार्मोज़ चऊं। जेकॾहिं हे 2 ॾींहंनि जे लाइ बि बंदि थी वञे त हिननि जूं रड़ियूं वरी वापसि आसमान ते वेंदियूं। पर हिननि खां इहो विसरी विया शायदि असांजी इहा जंहिंखे चइजनि त हिन वक़्त जी हिकिड़ी जेका पुरमन काल आहे, असां त आज़मायूं था त ॾिसो असांजी जीअं भेण चयो अवल त असांजूं अखियूं सिंध गवर्नमेंट ॾे न आहिनि, असांजूं अखियूं वफ़ाक़ ॾियनि त असांजे सूबे मां 20 खां मथे मासूम ॿार घुमनि जेके हिन वक़्त ताईं लापता आहिनि ऐं हिन वक़्त ताईं कोई एक्शन न आहे थियो, कोई तदारक न आहे थियो। अगेन मां हिन न्याणी खे जस ॾींदुमि जेका प्रिया कुमारी इहा वयल आहे। इन न्याणी जे करे जेकॾहिं इहा न्याणी अॼु न हुजे हा त शायदि कंहिंखे यादि बि न हुजे हा त असांजा 20-25 ॿार अॻुवा थियल आहिनि। हीअ प्रिया कुमारी पाण अलाए कहिड़े हाल में हूंदी, अलाए किथे हूंदी, पर हिन न्याणी जे सदके अॼु हे जेके ॿियनि मासूम ॿारनि जे लाइ आवाज़ उथारनि था ऐं जेके हे ॿियनि मासूम ॿारनि जो आवाज़ असां सभु बणिया आहियूं, त शायदि इहा प्रिया कुमारी जे सदके इहो सभु कुझु मुमकिन थी सघियो आहे। ऐं मां अगेन जीअं साईं जन चयो, मां कल्ह टियों ॾींहुं हिकिड़े के वॾे नाले वारे मुखी साहिब सां वेठो हुअसि, हुनखे इहा ई ॻाल्हि कई। मां चयो बाबा जेकॾहिं तव्हांजो जेका न्याणी वयल आहे, माना कंहिंजो को बचो वञे त तव्हांखे बहितर इहो ई हूंदो आहे त साईं जेकॾहिं तव्हां हुनजे लाइ आवाज़ उथारियो, आवाज़ नथा उथारियो त उते प्रिया कुमारी जी आज़ादी जे लाइ वेठल आहिनि माण्हू, त वञी हुननि सां कम से कम तव्हां गॾु त वियो। त उते कंहिं चयो साईं असांखे इहो लॻे थो त इहो फोटो सेशन वारो कमु आहे। थोरी हैरानी थी ॿुधी, थोरो मूंखे अफ़सोस बि थियो त लाज़िम माना हिकिड़ीअ जंहिंजो बच्चो वियल आहे, माना मां जेकॾहिं भेण खां पुछां, तव्हां सभिनी खां पुछां त प्रिया कुमारी सां मां नथो सम्झां त तव्हांजो परे परे ताईं कोई तालुक हूंदो, पर तव्हां हिते छो वेठल आहियो? सिर्फ़ु एहसास जे लाइ, उन इंसानी एहसास जे लाइ त ॾिसो त हे उहो एहसासु आहे जेको असां सभिनी खे हिते मुतहद करे गॾु थो करे। अॼु हे मुहर्रम जो महीनो हलंदड़ आहे, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त मुहर्रम जे महीने मां असांखे सभ खां वॾो सबक़ु इहो मिलंदो आहे त माना तव्हां अगरि हक़ ते आहियो त उते अटल थी बीहो। तव्हां हे जेको हक़ ते अटल थी बीठल आहियो, मुंहिंजो तव्हांखे सलाम आहे। बाक़ी प्रिया कुमारी कंहिं वटि आहे, किथे आहे, को सिंध गवर्नमेंट खां लिकियलु न आहे, न ई उन्हनि जे चङनि खां लिकियलु आहे। उहो बार बार ॿुधाए चुका आहियूं, बार बार उन्हनि खे पहिरों ॾिनो आहियूं त असांजो बच्चो, असांजी न्याणी हिते आहे। पर हाणे हिते जेका ॻाल्हि थींदी सिर्फ़ु प्रिया कुमारी जी न थींदी, हिते न्याणी उजाला सोलंकी जी बि ॻाल्हि थींदी, हिते हर हुन सिंध जे गुम थियल बच्चे जी थींदी जेको पंहिंजे घर वारनि खां अलॻि आहे। अगरि हे साॻियो वाक़ियो इंडिया में थिया या के ॿिए मुल्क में थिया त यकीन कयो हिन ते फिल्मियूं ठहंदा, सॼो मुल्क थरथले हुजे हा। पर हे बदनसीब सिंध आहे, शायदि असांजा बदनसीब ॿार आहिनि जो हिन वक़्त ताईं हुननि जे लाइ कोई आवाज़ उथारण जे लाइ तयारु न आहे। असांजी हुकूमत खे कोई परवाह ई न आहे जो माना कोई हुन ॿारनि जे लाइ एक्शन खणी सघे। आख़िर में हिते वेठल हर हिकु गैरतमंद भेण, हर हिकु गैरतमंद भाउ खे, ख़ासि तौर ते असांजी जेका सिंध जी सोणी पारस भेण आहे असांजी, उनखे सलाम आहे मुंहिंजे तरफ़ां, जंहिं सॼो मेड़ाको गॾु कया, जेका हिमत कई अथई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्टेट ऑफ हार्मोज़ ते विहणु, सिंध जे स्टेट ऑफ हार्मोज़, पाकिस्तान स्टेट ऑफ हार्मोज़ ते विहणु एतिरो सवलो न आहे।